नाज़िम सैदाबाद वासी नौजवान उमेर सेतो केस में अहम अग भराई थी है। तफ़सील मालूम कता निज़ामुद्दीन गंभीर खान जी निज़ामुद्दीन छा तफ़सील है? हाँ जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधायां त कुछ महीना पहिरीं बांसीराबाद रहवासी उमेर सेतो जेको सेवण मां गुम थी वियो, जंहिंजो मुसलसिल जा वालिदैन एहतिजाज कंदा रहिया पर हुनजी को बि पतो न पइजी सघियो। हुन सां गॾोगॾु सिंध हाई कोर्ट हैदराबाद में हुननि पटिशन कई उमेर सेतो जे वालिदैन, जंहिं ते हुकुम ॾिनो वियो हो। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो त जेको उमेर सेतो जे लाइ ॿुधायो पियो वञे त ही हिकिड़ो फौती वियो आहे, जंहिंजो नामालूम लालबाग सेवण जे भरिसां हुनखे दफ़नायो वियो, जेको जंहिंजे लाइ इहो हुकुम ॾिनो वियो त इहो इन जा जुज़ा कढी ऐं केस त मोकिलिया वञनि त जीअं हुनखे ॾिठो वञे त इहो उमेर सेतो, जंहिं करे उन सिंध हाई कोर्ट जे हुकुम खां बाद SSP जामचो DSP सेवण ऐं उनजी टीम उहा क़बर कुशाई करे उनजा जुज़ा मोकिलिया, जंहिंजो जुज़नि मुताबिक़ जेका रिज़ल्ट अची विया उन में ॿुधायो पियो वञे त उमेर सेतो फौत थी वियो आहे। इहे जुज़ा जेको नामालूम लाश दफ़नायो वियो उन सां मिलनि था, जंहिं करे पुलिस वारसनि खे ॿुधायो आहे त इन टेस्ट जे मुताबिक़ उमेर सेतो फौती आहे। बाक़ी पुलिस जी अॻुवाई इहा आहे त असीं हिन वक़्तु उहा जांच करे रहिया आहियूं त छा उमेर सेतो मासूम पाण ख़ुदकशी कई आहे या हुनखे कंहिं क़त्ल कयो आहे, जो हुनजो लाश सेवण भरिसां दरिया जे भरिसां जेको नामालूम माण्हुनि हथु कयो, जेको पुलिस जे हवाले कयो, जंहिंखे नामालूम करे दफ़नायो। पुलिस इहो बि ॿुधायो आहे त असां उमेर सेतो जा जेकॾहिं कंहिं क़त्ल कयो आहे जल्द हुनजा कातिल गिरफ़्तार कंदासीं ऐं जेको आहे DSP सेवण SHO बांसीराबाद 1 इंचार्ज गॾिजी उमेर सेतो जे वालिदैन बांसीराबाद वटि पहुची ऐं इहा ॻाल्हि ॿुधाई। जी निज़ामुद्दीन, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।